इरफान साहब, सब खां पहिरियां पाण अचूं ही जेको ॻाल्हियुनि जो टियों दौरु आहे, हर माण्हू इन जे लाइ क्यूरियोसिटी आहे माण्हू में त इहो टियों दौरु थींदो न थींदो। हुकूमत बि राज़ी आहे त PTI बि राज़ी आहे, पर ॻाल्हियुनि जो टियों दौरु शुरू कोन पियो थिए। सभ खां पहिरियां तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां दावत ॾिनी पंहिंजे प्रोग्राम लाइ। जेतोणीकि सुवालु आहे ॻाल्हियुनि जो, शुरूआति हिन जी कंदासीं। जॉन एलिया साहब उर्दू अदब जा वॾा शाइर आहिनि। सही, हुन त ख़बर न आहे कंहिंजे लाइ शेयर चयो हो, पर करंट जेका सिचुएशन डेवलप थी चुकी आहे उन ते ही शेर यकीनन फिट बीहे थो। ऐं उहो शेर आहे त और तो हमने कुछ नहीं किया लेकिन ये किया है कि दिन गुज़ारे है। वाह। सो ही जेके बैठकूं थियनि पियूं हुकूमत ऐं पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे विच में, इहो बसि ईअं ई तव्हां खणी सम्झो त दिन गुज़ारे हैं। छो जो तव्हां बि सम्झो था, असां बि सम्झूं था, ऐं पाकिस्तान जो हिकिड़ो सादो माण्हू बि सम्झे थो त हुकूमत वटि पाकिस्तान तहरीक इंसाफ़ खे ॾियण जे लाइ कुझु बि न आहे। छो कुझु बि न आहे? छाकाणि त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो हुकूमत सां त जहिड़ो आहे ई कोन। तव्हां PTI बानी, PTI अॻवान या ओवरऑल जॾहिं खां नो कॉन्फिडेंस सक्सेसफुल थी आहे इमरान ख़ान साहब जे ख़िलाफ़ु, ऐं हुननि ते केस ठहणु शुरू थिया, 9 मई थी वियो, 26 नवंबर इलेक्शन, जेको कुझु बि थियो आहे उन में तव्हां ॾिसो त हदफ़ केरु रहियो आहे पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो। त हाणे असूली तौर ते जेकॾहिं ॻाल्हियूं थियणु खपनि या जेकॾहिं मामला सॉर्ट आउट करणा आहिनि या थियणा आहिनि त उहे थियणु खपनि पाकिस्तान तहरीक इंसाफ़ ऐं इस्टेब्लिशमेंट जे विच में। हाणे यको तव्हां ॿुधंदा ईंदा आहियो त PTI जो बानी चवे थो, PTI जा अॻवान चवनि था, या जेका आइन जे तहफ़ुज़ वारी तहरीक छही जंहिंजो अचकज़ई साहब सरबराह बणायो वियो उनखे, ऐं रिसेंटली बि जेके टॉक्स हलनि पिया, डायलॉग हलनि पिया पाकिस्तान तहरीक इंसाफ़ ऐं हुकूमत जे विच में, उन ते हुन पंहिंजा रिज़र्वेशन्स ज़ाहिर कया। ऐं PTI जो पुराणो मुतालबो जेको इमरान ख़ान ऐं PTI जा ॿिया सीनियर अॻवान उचारींदा रहिया आहिनि, अचकज़ई साहब उहा ॻाल्हि कई त हीअ हुकूमत जाली आहे, हिन वटि मैंडेट कोन्हे, हिननि खे ॾियण जे लाइ कुझु बि न आहे। सो असूली तौर ते जेके ॻाल्हियूं थियणु खपनि उहे PTI ऐं इस्टेब्लिशमेंट में थियणु खपनि, पर इस्टेब्लिशमेंट जो को मूड कोन्हे त हू PTI सां ॻाल्हियूं करे या इन्हनि मामलनि खे सॉर्ट आउट करे। ऐं इन जो हिकिड़ो रिसेंटली जेको मिसाल आहे उहो असांखे 9 मई जे केसिस में मिले थो, जंहिंमें पाण ॾिठोसीं त चङो भलो हिकिड़ो माण्हुनि जो अंगु हुयो जेके इन में मुलविस हुया, उन्हनि खे सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले खां पोइ या पाण खणी चऊं त इजाज़त खां पोइ 2 सालनि जी सज़ा ॿुधाई वई। ऐं तक़रीबन उन्हनि 19 खां 20 महीना या 17 महीना यको मुसलसिल उहे जेल में हुया। त तक़रीबन टेक्निकली तौर ते पाण ॾिसूं त उहा सज़ा ज़रे घटि उन्हनि जी पूरी थी चुकी हुई, वरी उन्हनि खे माफ़ बि करे छॾियो। हाणे मसइलो इहो आहे त PTI जंहिंजा पाण शुरू खां ॾिसूं पिया त बाबा मैंडेट वापसि कयो, 26 आइनी तरमीम खे रिवर्स कयो, मंसूर अली शाह खे चीफ जस्टिस बणायो, ऐं 9 मई जो वारो जेको मामिलो आहे उन ते कमीशन ठाहियो, सियासी क़ैदियुनि खे आज़ादु कयो। बाद में वरी उन में हिकिड़ो ॿियो मुतालबो बि एड थियो त 26 नवंबर वारे मामले जी बि अदालती जांच कराई वञे। त हाणे हे जेके 6 खां 10 मुतालबा हुया पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जा, हाणे मामला जॾहिं डायलॉग्स तरफ़ वधिया, PTI अगराई कई, कमेटी ठाही, अयाज़ सादिक़ पंहिंजो हिकिड़ो किरदारु अदा कयो, ऐं हुकूमत विच में ॻाल्हियुनि जो अमल शुरू थियो, त उहे जेके 8-10 हिननि जा मुतालबा हुआ उहे कंज़्यूम थी 2 ॻाल्हियुनि ते अची विया। हाणे उहे 2 ॻाल्हियूं कहिड़ियूं आहिनि? 2 ॻाल्हियूं आहिनि त 9 मई ऐं 26 नवंबर ते अदालती कमीशन ठाही वञे त जीअं असुल हक़ीक़तुनि जो पतो पइजे, ऐं नंबर 2 आहे त जेके सियासी क़ैदी आहिनि उन्हनि खे आज़ादु कयो वञे। हाणे इन खे ई पाण थोरो रिव्यू कयूं था, इहे जेके 2 मुतालबा आहिनि त हुकूमत ॻाल्हियुनि वारे मामले में केतिरो संजीदा आहे, या वरी पाण ॾिसूं त हुकूमत केतिरी बाअख्तियार आहे पाकिस्तान तहरीक इंसाफ़ सां ॻाल्हियुनि वारे मामले में, ऐं हू केतिरे हद ताईं डिलीवर करे सघे थी। हाणे जेकॾहिं पाण 9 मई ऐं 26 नवंबर जो जाइज़ो वठूं त हिकिड़ो सिंपल सोल्यूशन आहे, या पाण खणी चऊं त सिंपल वे आहे जंहिंसां तव्हां अपोज़िशन खे एंगेज करे सघो था, ऐं उहो तरीक़ो आहे त तव्हां हिन जो मुतालबो मञींदे तव्हां हिकिड़ी अदालती कमीशन ठाहे छॾियो। ऐं माज़ी में जेके अदालती कमीशनूं ठहंदियूं रहियूं आहिनि उन्हनि जो तव्हांखे ख़बर आहे त उहे कीअं कमु कंदियूं आहिनि, ऐं उन्हनि जो रिज़ल्ट छा निकिरंदो आहे, ऐं कमीशन जेकॾहिं रिपोर्ट ॾींदी बि आहे त उन ते छा थींदो आहे। सो जेकॾहिं फ़ौरी तौर ते हुकूमत चाहे थी त PTI खे असां एंगेज कयूं ऐं मुल्क में सियासी इस्तेहकाम आणियूं, त ज़बरदस्त तरीक़ो हिकिड़ो इहो आहे त तव्हां PTI जो इहो मुतालबो मञी वठो, पोइ इन खे भले तव्हां 1.5 साल लड़काए विझो। ईअं ई सियासी क़ैदियुनि वारो मामिलो आहे त जेके पाण ॾिसूं था त नाजाइज़ केस जेके ठहनि पिया, हिकिड़ा माण्हू जेल में आहिनि, ऐं
हिकिड़े केस मां ज़मानत मिले थी त ॿिए में अरेस्ट थी वञनि था, ॿिए मां निकिरनि था, टे में अरेस्ट थी वञनि था। त इहो अलॻि मामलो आहे, पर जेकॾहिं इन मुतालबे मां उन ते सियासी कैदनि वारे ते जेको ही चवनि पिया त सियासी कैदनि खे जेको आहे छॾियो वञे, जेके केसिस आहिनि उहे सियासी ॻाल्हियुनि जे ज़रिए जेकॾहिं छॾिया वञनि, छा इहो दुरुस्त अमल आहे? उनखे पाण एनआरओ जेको रिफॉर्म शिकिल न चऊं? मुंहिंजो जेको ज़ाती ख़्यालु आहे इहो ग़लति अमल आहे। केस जेको बि तव्हांजो थिए थो उनखे तव्हां छॾियो, प्रोसेस मेरिट वाइज़ अदालत में उहो थिए न, उहा ॻाल्हि ॿोल थिए न। पीटीआई खे चवनि, हुकूमत चवे, हुकूमत जो कमु आहे न एतमाद ॾियारणु। छो जो हींअर बाख्तियार त हुकूमत आहे, हुकूमत खे ई हिकिड़ो मैसिव रोल प्ले करिणो पवंदो हिन में। त बाबा ठीकु आहे, असीं हथ जो रांदि न कंदासीं, जेके शयूं थियनि पियूं। छो जो हाणे तव्हां नथा विसारे सघो, जजिस जे ख़तनि खे तव्हां नथा विसारे सघो। 8 फरवरी खां पोइ जेको कुझु थियो, रावलपिंडी जो कमिश्नर साहब, उन खां पहिरियां जेके मामला थींदा रहिया उनखे तव्हां नथा विसारे सघो। मुतालबात आहिनि उनमें मैंडेट वारी ॻाल्हि कोन्हे, तरमीम वारी ॻाल्हि कोन्हे, पीटीआई मैंडेट खे तस्लीम करे पई। ॾिसो, तस्लीम करे न करे उहो हिकिड़ो अलहदा मैटर आहे। मां सिर्फ़ु इन मामले ते थो ॻाल्हायां त जेकॾहिं सियासी इस्तेहकाम हुकूमत चाहे थी, जेकॾहिं हुकूमत वाक़ई बि अपोज़िशन खे इंगेज करणु चाहे थी, त पीटीआई ही जेके 26 आइनी तरमीम, फेबरवरी वग़ैरह वग़ैरह मामला इन्हनि तां जेकॾहिं हथु खणी वई आहे, पोइ हिते हटी वई आहे, त इहा बि अपोज़िशन हिकिड़ी लचक ॾेखारी आहे। बिल्कुलु। ऐं फ़िलहाल त हुकूमत जो मैंडेट ज़ाहिरी ॻाल्हि आहे असेंबली में वेठी आहे। इट मीन्स पीटीआई हुकूमत जे मैंडेट खे तस्लीम कयो आहे, हुकूमत सां ॻाल्हाए थी, मतिलबु हुकूमत जे मैंडेट खे तस्लीम कयो अथनि। कागज़नि में हिकिड़ी हुकूमत आहे। हाणे असां उहो रुगो 2024 जूं चूंडूं कोन थियूं आहिनि,